जी मरकज़ बणायो आहे। बैतुल्लाह के रब सुभान व ताला माण्हुनि जो मरकज़ बणायो आहे ऐं उहो त हमेशह त सुबुह क़यामत जेका उहा हज़ारे इनक़लाबनि जे बावजूदु उहो माण्हुनि जो मरकज़ बणिजंदो रहंदो ऐं उन में का बि तब्दीली न ईंदी कि बैतुल्लाह शरीफ़ जे लाइ जेके माण्हू वञी करे उते ॾिसंदा आहिनि, उन जी ज़ियारत कंदा आहिनि ऐं लखे रुपया ख़र्च करे वेंदा आहिनि। उलमाए किराम फरमाइनि था कि जॾहिं हिकु भेरो ॾिसंदा आहिनि त उहो बार बार ॾिसण जी तमन्ना ऐं आरज़ू कंदा रहंदा आहिनि। कि हुज़ूर नबी मुकर्रम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो कि बैतुल्लाह वारी मस्जिद यानी मस्जिद हराम में पढ़ियल हिकु नमाज़ पढ़णु ॿियनि आम मस्जिदनि में लख नमाज़ पढ़ण खां वधीक अफ़ज़ल ऐं आला आहे। कि ॿियनि नमाज़नि में लख नमाज़ ऐं बैतुल्लाह में हिकु नमाज़ पढ़ण जे बराबरि आहे। कि ऐं अल्लाह सुब्हानो व तआला फरमायो कि बैतुल्लाह शरीफ़ खे असां अमन जी जॻह बणायो आहे कि जंहिंमें क़त्ल क़िताल करणु, झगड़ो करणु, कंहिं जूए खे मारण जी बि उन में इजाज़त न आहे ऐं उते जूं जेके पखियूं आहिनि रब सुब्हानो व तआला उन्हनि जे ज़हननि में बि इहा ॻाल्हि कुदरती तौर ते विहारे छॾी आहे कि उन्हनि जे पखियुनि खे बि इहा ॻाल्हि वेठल ज़हन में आहे कि जेसीं ताईं असां बैतुल्लाह ऐं हरम जे अंदरि आहियूं तेसीं ताईं असांजो को बि माण्हू असांजो शिकार न करे सघंदो, न कंहिंखे का शिकार करण जी इजाज़त बि आहे। कि अल्लाह सुब्हानो व तआला फरमायो वत्तखिदू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला के उलमाए किराम फरमाइनि था कि हिकु भेरे हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खे हथ मां वठी करे मक़ाम इब्राहीम वारो पत्थर ॾेखारियो कि ऐं हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जो शान बि बयानु कयो त हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन अर्ज़ु कयो कि या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो मक़ाम इब्राहीम वारो पत्थर जेकॾहिं एतिरो शानदार आहे तो असीं उते नमाज़ छो नथा अदा कयूं। तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो कि मूंखे इन मक़ाम इब्राहीम वारे पत्थर वटि अञा नमाज़ अदा करण जो को हुकुम न मिलियो आहे जीअं जनाब उमर फ़ारूक राय ॾिनी रब सुब्हानो व तआला जनाब उमर फ़ारूक जी राय जे मुतलिक़ क़ुरान पाक नाज़िल फरमायो वत्तखिदू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मतुनि खे इहो ॿुधाए छॾियो कि मक़ाम इब्राहीम खे तव्हां नमाज़ पढ़ण जी जॻह बणायो। कि मक़ाम इब्राहीम कि फरमायो कि मक़ाम इब्राहीम वॾे शान वारो पत्थर आहे कि जॾहिं अल्लाह सुब्हानो व तआला हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम के बैतुल्लाह शरीफ़ तामीर करण जो हुकुम फरमायो तो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे फ़र्ज़ंद ऐं साहिबज़ादे हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾिजी करे बैतुल्लाह शरीफ़ जे तामीर जो कमु शुरू कयऊं ऐं बैतुल्लाह शरीफ़ जो कुझु भितियूं जॾहिं मथे थियूं तो हज़रत इब्राहीम हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम उहो पत्थर खणी करे पेश कयो ऐं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन पत्थर ते चढ़ी करे उन ते पंहिंजा क़दम मुबारक रखी करे मथों उन बैतुल्लाह शरीफ़ जे भित जे ओसारीअ जो कमु कंदा रहिया ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम ओसारीअ जे लाइ ॿिया पत्थर ॾींदा रहिया। तो रब सुब्हानो व तआला उन मक़ाम इब्राहीम वारे उन पत्थर जो पत्थर खे एतिरो शानदार बणायो तो उन एतिरा साल हज़ारे साल गुज़रण जे बावजूदु रब सुब्हानो व तआला जे उन मक़ाम इब्राहीम हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़दमनि मुबारकनि वारो उहो पत्थर हिन टाइम ताईं अञा ताईं मौजूदु आहे। हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा का रिवायत आहे वो फरमाइनि था कि मूं नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ॿुधो आहे कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो कि रुकुन ऐं मक़ाम वारा ई मक़ाम इब्राहीम वारो पत्थर जन्नत जे याकूत मंझां ॿ याकूत आहिनि। अल्लाह सुब्हानो व तआला उन रुकुन ऐं मक़ाम इब्राहीम वारे उन पत्थर जे नूर खे मेटे छॾियो आहे। जेकॾहिं रब सुब्हानो व तआला मक़ाम इब्राहीम जे नूर खे न मेटे हा उहो नूर ऐं उन जी रोशनी बरक़रार रहे हा
तो ओभर ऐं ओलह जे विच खे उन जी रोशनी रोशन करे छॾनि हा। ओलह ऐं ओभर मक़ाम इब्राहिम जे उन नूर सां रोशन थी वञे हा, पर रब सुभाणे व ताला उन्हनि जे नूर खे मेटे छॾियो त तव्हांजो इहो आहे मक़ाम इब्राहिम वारो पथर। अॻिते अल्लाह सुभाणे व ताला फरमायो वइद क़ाल इब्राहिम रब इजअल हाज़ा बलदन, जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम उन बैतुल्लाह शरीफ़ जो कमु कंदा रहिया तो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरंदा रहिया पंहिंजे रब खां, फरमायो कि इजअल हाज़ा बलदन आमिना या रब्बल आलमीन, हिन शहर खे अमन वारो शहर बणाए, वर्ज़ुक़ अहलहू मिनस समराति मन आमन मिनहुम बिल्लाहि वल यौमिल आखिर, ऐं इन शहर वारनि खे मेवनि मंझां रिज़्क़ अता फरमा, जेको बि ईमान आणे उन्हनि मंझां अल्लाह ऐं आख़िरत ते। क़ाल वमन कफ़र फउमत्तिउहु क़लीलन सुम्मा अदतरुहु इला अज़ाबिन नार व बिअसल मसीर। रब सुभाणे व ताला फरमायो कि जंहिं कुफ़्र कयो पोइ उहो फ़ाइदो उहो वठंदुसि उनखे थोरो, पोइ मां मजबूर कंदुसि उनखे जहन्नम जे अज़ाब ॾांहुं, व बिअसल मसीर, ऐं जहन्नम जी अज़ाब जेको वापसि थियण जी ख़राब जॻह आहे। वइद यरफउ इब्राहिमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम रब्बना वजअलना मुस्लिमैनि लक व मिन ज़ुर्रियतिना उम्मतम मुस्लिमतन लक। अल्लाह सुभाणे व ताला फरमायो कि जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम बैतुल्लाह जा बुनियाद पे खयां ऐं जनाब इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम बि उन वक़्तु पंहिंजे पालनहार खां दुआऊं घुरंदा रहिया कि ऐं रब असां खां हीअ ख़िदमत क़बूल फरमा, इन्नका अंतस समीउल अलीम, बेशक तूं ई ॿुधंदड़ असांजे दुआउनि खे ऐं असांजे हिन कम खे ॼाणींदड़ आहीं ऐं असांजे इख़लास खे बि ॼाणींदड़ आहीं। रब्बना वजअलना मुस्लिमैन लक, रब अल्लाह सुभाणे व ताला जे बारगाह में जनाब इब्राहिम ऐं जनाब इस्माईल दुआ घुरंदा रहिया कि असांजा पालनहार असांखे पंहिंजे लाइ पंहिंजो फर्मा बरदार बणा, वमिन ज़ुर्रियतिना उम्मतम मुस्लिमतन लक, फरमायो कि असांजे औलाद मंझां बि उन औलाद खे हिकु अहिड़ो टोलो ऐं जमात बणा जेका असांजे औलाद मंझां हुजे ऐं तुंहिंजो फर्मा बरदार रहे। व अरिना मनासिकना, ऐं असांखे इबादत जा तौर ऐं तरीक़ा सेखारे। वतुब अलैना, ऐं तवजो कर असां ते, पंहिंजी ख़ुसूसी असां ते तवजो फरमा। इन्नका अंतत तव्वाबुर रहीम, बेशक तूं घणो तौबा क़बूल कंदड़ ऐं रहम फरमाईंदड़ आहीं। रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। ऐं असांजा पालनहार इन्हनि मां ई हिकु रसूल मोकिल जेको इन्हनि ते पंहिंजी तुंहिंजी आयतूं तिलावत कनि ऐं उन्हनि खे किताब ऐं हिकमत सेखारनि, वयुज़क्कीहिम, ऐं उन्हनि खे पाक ऐं साफ़ कनि। इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम, बेशक तूं ई ग़ालिब हिकमत वारो आहीं। तो हुज़ूर नबी मुकर्रम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि मां पंहिंजे ॾाॾे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उहा दुआ आहियां जेका बैतुल्लाह शरीफ़ जी तामीर कंदे जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पालनहार खां उहा दुआ घुरी हुई, रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक, ऐं असांजा रब कि इन्हनि माण्हुनि में इन्हनि मां ई हिकु रसूल मोकिल जेको इन्हनि ते तुंहिंजूं आयतूं तिलावत करे। कि रब सुभाणे व ताला खां जनाब इब्राहिम दुआ कयो हुयो, अल्लाह सुभाणे व ताला मूं मुस्तफ़ा की इन्हनि मां रसूल उन जी औलाद मां ऐं जनाब इस्माईल जी औलाद मां मूं मुस्तफ़ा की नबी करे मोकिलियो आहे। ऐं मां हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ख़ुशख़बरी आहियां जेका ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ख़ुशख़बरी के ख़ालिक़ काइनात क़ुरान पाक में भी ज़िक्र फरमायो आहे, व मुबश्शिरम बिरसूलिन याती मिन बअदि इस्मुहु अहमद, फरमायो कि अॻिते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ में फरमायो कि इन्हनि में रसूल मोकिल जेको उन्हनि खे किताब सेखारे ऐं हिकमत सेखारे। फरमायो कि हिकु किताब मां मुराद क़ुरान मजीद जेको उन्हनि ते नाज़िल थियो उहो आहे, ऐं हिकमत मां छा मुराद आहे
उलमा किराम फरमाइन था कि हिकमत मां मुराद हुजूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नत मुबारक आहे कि उन्हनि खे किताब भी सेखारे ऐं सुन्नत भी सेखारे कि ऐं कुछ उलमा किराम फरमाइनि था कि हिकमत मां मुराद दानाईअ जूं ॻाल्हियूं आहिनि ऐं जंहिंजे लाइ अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान पाक में इरशाद फरमायो वमन युतल हिकमत फ़क़द ऊतिय खैरन कसीरा, जंहिंखे हिकमत ॾिनो वियो उनखे खैर कसीर ऐं घणो भलाई उनखे अता कयो वियो आहे। अॻिते अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि वमन यरग़बु अन मिल्लति इब्राहीम इल्ला मन सफ़िया नफ्सहु वलक़द इस्तफ़ैनाहु फ़िद दुनिया व इन्नहु फ़िल आख़िरति लमिनस सालिहीन। फरमायो कि केर मुंहुं मोड़ींदो जनाब इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी मिल्लत ऐं दीन खां, मगर उहो ई शख़्स जेको बेवकूफ़ बणायो पंहिंजे नफ़्स खे, पंहिंजो पाण खे। वलक़द इस्तफ़ैनाहु फ़िद दुनिया, असां जनाब इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन के दुनिया में भी बरगुज़ीदो बणायोसीं। व इन्नहु फ़िल आख़िरति लमिनस सालिहीन, ऐं आख़िरत में भी हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम सालिहनि मंदा हूंदो। इद क़ाल लहू रब्बुहु अस्लिम, कि जॾहिं उन जे पालनहार जनाब इब्राहीम के फरमायो कि ए इब्राहीम पंहिंजे रब जे लाइ पंहिंजो कंधु झुकाए ऐं तो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ु कयो असलमतु लिरब्बिल आलमीन, मां पंहिंजो कंधु जहाननि जे पालनहार जे लाइ झुकाए छॾियो आहे। कि ववस्सा बिहा इब्राहीम बनीह व याक़ूब, फरमायो कि इन्हनि आयतुनि में रब सुब्हानहु व तआला कि हज़रत इब्राहीम ऐं जनाब इस्माईल जो तज़किरो फरमायो, ख़ुसूसन जेके बनी इसराईल हुया उहा हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे के उन हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे औलाद हुजण जे नाज़ ऐं फ़ख्र महसूस कंदा हुया। ऐं जनाब इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी शख़्सियत के मुशरिक भी उन्हनि जी शख़्सियतुनि खां वाक़िफ़ हुया ऐं उहे भी संदन शख़्सियत ऐं हस्तीअ खे जेका सुआ मञींदा हुया। तो रब सुब्हानहु व तआला ऐं मुशरिक चवंदा हुया कि असां जनाब इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे दीन ते आहियूं। तो अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि मा कान इब्राहीम यहूदियन वला नसरानियन, जनाब इब्राहीम न को यहूदी हुयो न ईसाई हुयो, बल्कि उहो हक़ ॾांहुं वरंदड़ ऐं बातिल खां मुंहुं मोड़ींदड़ उहो हनीफ़ मुस्लिमन पंहिंजे रब जे अॻियूं पंहिंजो कंधु झुकाईंदड़ हुयो। कि जनाब इहे जेके दावाऊं करे रहिया आहिनि असां जनाब इब्राहीम जे दीन ते आहियूं, इहे जनाब इब्राहीम जे दीन ते न आहिनि। जेकॾहिं जनाब इब्राहीम जे दीन ते हुजनि हा तो हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते भी ज़रूर ईमान आणे करे इस्लाम ऐं ईमान खे क़बूल फरमाइनि हा। ववस्सा बिहा इब्राहीम बनीह व याक़ूब, फरमायो कि वसियत कई कि उन दीन जी इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पुटनि खे ऐं जनाब याक़ूब अलैहिस्सलातु वस्सलाम जन भी कि वसियत कयूं कि ऐं मुंहिंजा पुटो कि बेशक अल्लाह चूंडियो आहे तव्हां जे लाइ तव्हां जे दीन खे, पोइ तव्हां न मरजो, वफ़ात न कजो इन हाल में जो तव्हां मुस्लमान हुजो। अम कुंतुम शुहदा, छा तव्हां हाज़िर हुयो कि जॾहिं याक़ूब अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि मौत हाज़िर थियो कि याक़ूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पुटनि खां पुछियो कि मा तअबुदून मिन बादी, मूंखां बाद तव्हां कंहिंजी इबादत कंदव। तो उन जे पुटनि चयो कि असां इबादत कंदासीं तुंहिंजे महबूद जी ऐं तुंहिंजे अबनि ॾाॾनि जे महबूद जी, इब्राहीम ऐं इस्माईल ऐं जनाब इसहाक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जे महबूद जी, ऐं उहो महबूद हिकु ई महबूद आहे। व नहनु लहू मुस्लिमून, ऐं असीं उन जे लाइ कंध झुकाईंदड़ आहियूं। छा तव्हां उन वक़्तु हाज़िर हुयो? जॾहिं तव्हां हाज़िर न हुयो त पोइ फलिहाज़ा उन जे औलाद मां या जनाब इस्माईल जे औलाद मां जेको आख़िरी नबी आयो आहे, फलिहाज़ा उन जे मथां ईमान आणियो। ईमान आणींदो तो दुनिया में भी रब सुब्हानहु व तआला तव्हांखे कामयाबी सां नवाज़ींदो ऐं आख़िरत में भी अल्लाह तव्हांखे कामयाबी सां नवाज़ींदो। तिल्क उम्मतुन क़द